श्रीलंका के बोर्ड मुतासिर लाइ रेस्क्यू इमदादी सामान रवानो वज़ीर आज़म की हिदायत ते 200 टन इमदादी सामान सामूंडी जहाज ज़रिए श्रीलंका रवानो कयो वियो। इमदादी सामान में खीमा, कंबल, सोनू, लाइफ जैकेट, बेड़ियों, पानी नेकाल करण वारा पंप, मच्छरदानियों, खुश्क खीर, दवाऊं ऐं ॿियूं शयूं शामिल। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी ऐं NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोलंबो, लाहौर ऐं श्रीलंकन एयरलाइन मां बि इमदादी सामान रवानो कयो वेंदो। श्रीलंकन सदर जी दरख़्वास्त ते पाक आर्मी जी आरज़ी पुल रवानी करे रहिया आहियूं। पाक बहरिया जहाज़ ऐं हेलीकॉप्टर अॻी श्रीलंका में इमदादी कार्रवाईअ में मसरूफ़ आहिनि। दुनिया में बढ़दड़ तकरार आलमी अमल लाइ ख़तरो है। मई में पाक भारत जंग भी ख़तरनाक साबित थी पे सघे। आलमी मुआशी मंजरनामो तब्दील थी रहियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब। संदसि चवण आहे त ॾखण एशिया के गुरबत, नाख़वानगी ऐं कुदरती आफ़तुनि सबब ॿिया चैलेंजिस आॾो आहिनि। मौसमियाती तब्दीली हिन वक़्तु वॾो चैलेंज आहे। इसराइल गज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो। पाकिस्तान तकरार जे हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी जी हिमायत करे थो। ख़ास माण्हुनि जी क़ौमी ज़िंदगी में शमूलियत असांजी तरजीह आहे। ख़ास माण्हुनि लाइ पहुच, तालीम ऐं सिहत जा क़दम जारी आहिनि। सदर आसिफ़ ज़रदारी जो ख़ुसूसी माण्हुनि जे आलमी दिहाड़े ते पैगाम। संदसि चवण आहे त सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे त जिस्मानी, समाजी ऐं रवैयनि ते बदल रंडकुनि खे ख़तमु करियूं, जेकी ख़ुसूसी माण्हुनि जे बाइख़्तियार बाइज़त ज़िंदगी में रंडक बणिजनि थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इन साल आलमी ॾींहुं माज़ूर माण्हुनि जी समाज ऐं समाजी तरक्की में शमूलियत जे सिरे हेठि मल्हाए पियो वञे। मुल्की आइन सभिनी शहरियुनि खे बराबर हक़ ऐं बराबर शिरकत जी ज़मानत ॾिए थो। हुकूमत ख़ासि माण्हुनि जे हक़नि जी अहमियत खां मुकमल तौर ते वाक़िफ़ आहे ऐं हुकूमत उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ कोशिश करे रही आहे। पाक फौजी इंतजाम मेठ मीरांशाह में जिरगो मुनक़िद। उत्तर वज़ीरिस्तान जे नेक मर्दनि ऐं अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। JOC कमांडिंग मीरांशाह जिरगे में शरीक थियलनि खे भलीकार कयो। जिरगे में इलाइक़े जी मौजूदा सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। जिरगे में शरीक अॻवाननि इलाइक़े में जारी तरक़ियाती रिथाउनि ऐं पेश ईंदड़ इंतज़ामनि मसइलनि ते पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। अमन, तरक्की ऐं बहितर इंतज़ामी हिकमत अमली लाइ गॾियल सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। फितरन ख़ारिजी ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस सां मुकमल सहकार जे अज़्म जो वर्जा। उत्तर वज़ीरिस्तान जे नेक मर्दनि ऐं अॻवाननि जो इलाइक़े में जटादार अमन लाइ सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहिनि। अफ़गान तालिबान रिजीम सख़्त पाबंदियुनि जी आड़ में इंसानी हक़नि जी पामालियुनि में रुथल। अफ़गान मीडिया मूजिबि बेरोज़गारी ऐं मुआशी ॾुखियाईनि हज़ारे ख़ानदाननि जी ज़िंदगी ॾुखी करे छॾी। अफ़गान नौजवान तालीम छॾण ते मजबूर, घटि पघारुनि ते कमु करे बि बुनियादी ज़रूरतूं पूरियूं न पिया करे सघनि। इक़्तिसादी माहिरनि मूजिबि सियासी माहौल जी फ़ुक़दान ऐं तालिबान जी नाअहली सबबि अफ़गानिस्तान में सीड़पकारी ऐं मुआशी बहाली मुमकिन नाहे। वधंदड़ गुरबत ऐं बेरोज़गारी नौजवाननि में नफ़सियाती दबाव ऐं आबघात जो लाड़ो वधाए रहियो आहे। मलीर जे इलाइक़े बिन कासम टाउन में आटोस पास ठाहींदड़ फैक्ट्री में बाहि। रेस्क्यू तर्जमान बिन फायर ट्रेडर जी मदद सां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे।
मलीर पोडकास्ट में गोदाम मां हिक शख्स जो तशद्दुद थे लाश ते इतला मिलण ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी जना अस्पताल मुंतकिल कर छॾियो। फौती शख्स जी सुञाणप नथी सघी। शिकारपुर जे ज़रखेल पुलिस चौकी भरिसां रईस वामा पीरसन जो लाश लाश वाह में तरने ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला कयो। पुलिस पहुंची पीरसन जी सुञाणप नथी सघी। रथे देर बरसां पुराने तकरार था फायरिंग में एक जणो कत्ल गोठ यारू खान जलवानी में जलवानी बिरादरी की बिन धुन में हलंदड़ पुराने तकरार था हथियारबंदी फायरिंग में आसिफ जलवानी मारिजी वियो। इतला मिलण ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी छॾियो। झोल बरसां सांगड़ रोड ते रोड हादसो बजना फोत 8 जख्मी गोड़ सुलेमान मरी वेझो। तेज रफ्तार रिक्शा ऐं ट्रक में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में शमू मसीह ऐं रेशमू भील मौके ते फोत थी विया। 8 ॼणा ज़ख्मी। हादसे बैदि फोतियुनि जा लाश ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। नाले वाले रागी बेदल मसरूर जी घरवारी बीना मसरूर लाडाणू करे वई। बीना मसरूर शायरा, ड्रामा डायरेक्टर ऐं अदाकारा हुई। बीना मसरूर PTV जे केतिरनि ई ड्रामनि में अदाकारी पिण कई। बीना मसरूर कुछ अरसो बीमार रहण बैदि वसा पूरा कया। धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। माखिया खामत मिठड़ी मिठड़ी माखिया खामत मिठड़ी मिठड़ी मावज लोली जिंदाबाद। मावज लोली जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। प्यार अमन ऐं सूंह जी धरती परवर तोखे पारता। जो न सवाज बदलियूं धड़कन जो न सवाज बदलियूं धड़कन। ढोलियो ढोली जिंदाबाद। ढोलियो ढोली जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। धरती TV ऐं सोप मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं धरती धणी जूं सकाफ़ती ईद लाइ तयारियूं जारी। नंढा तोड़े वॾा सकाफ़ती रंगनि में रंगिजी विया।